अस्सलाम वालेकुम दोस्तों, उदासी टीवी यूट्यूब चैनल में खुश आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में दोस्तों तव्हांखे सुठा सीन ॾिसण वटां मिलंदा। चए पई दोस्तों हाणे शागर ख़ान जो जेको तव्हां इश्क ॾिसी रहिया हो, इहो त इश्क वञे थो वधंदो तूरी जी वल वांगुरु। ऐं होॾां जेको आहे तव्हां ॾिठो दिलावर बि को ख़ासि कमु नथो करे, ऐं उहो वरी चाकर ख़ान जी जेका कावड़ आहे उहो वरी सांवल तां कढे थो पियो, ऐं सांवल बि पंहिंजो एक्शन भलो ॾेखारियो आहे। ऐं अकबर ख़ान बि मुतमइन थी वियो आहे सांवल सां। भई ॻोठ वारा हाणे ॿ नंबरी कंदा दोस्तों, ख़ासि करे रुंडो गेम खेॾे रहियो आहे। रुंडो इहो छोकिरी 10 लख में शेरल वारनि खे ॾींदो, ऐं होॾां जेको आहे सिकू ख़ुशि आहे त मां शादी कंदुसि। होॾां वरी जेको हैदर चए थो त मां शादी कंदुसि इन छोकिरी सां। यानी ड्रामो जीअं उन छोकिरी मोटंदी वरी हिते पंहिंजो पाण में हिन जो जहिड़ो शुरू थी वेंदो। वरी सांवल चए सोच में हुयो, इंतज़ार में हुयो त मां अमुन कराए वेंदुसि, लेकिन अमुन जेको क़ाइमु थियो इहे पाण में विढ़ी वरी किना थींदा, ऐं सांवल परेशान थी वेंदो। हीअ छा आहे, छा कयां हिन खे। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।